चाहन वरी मदीने में जो अची जरा मदीने में वञा तो घटन मां लगा तो घटन में साईं याद अचे जगह हुंते भी हां मदीने जे हरम में साईं याद अची माने केॾे वञा मुंहिंजी सरे नथी न उते हुंदुसि न उहे जायूं ॾिसंदुसि न अंदर मां उठ मां ईंदा दादू वारो बिलाल मदीने के छॾे वियो तावत थकजी पियो त कॾां थोड़ा अला इन रखर में बीठी गई मां मारो और बोला जो लाउड दे विया त छॾियासीं न असीं त चवंदा असां बगड़ियां ते विस मुंहिंजो दुआ बि घुरायो कॾहिं कॾहिं जी असीं पघर कढ मुंहिंजो कॾहिं भला घुरायो त दुआ घुराए बि त नज़रानो ॾियो पर ईअं त करे कोन कमु जो आयो आहे त मौलवी कुझु खाली त ख़बर पएसि सुभान अल्लाह हज़रत बिलाल मदीने शरीफ मां निकरी शाम मुल्क में आयो काफी ॾींहं उते रहियो ख्वाब में सरकार आया पंहिंजा गुलाम प्यारा अथनि पर गुलाम हुजनि बराए नाम न रियाकारी जे लाइ न ख़ुदा मूंखे बि बचाए बुखारी शरीफ में रिवायत आहे क़यामत जी ॾियारी अल्लाह ताला हिकिड़ी मौलवीअ खे घुराईंदो अल्लाह से जो मौलवी साहब है जी इल्म ॾिनोमाई हाँ सही पढ़ायो न ॾाढो दादू वियो सवाइ ॼट कढरायो सवाइ सजा अल्लाह से चवंदो कूड़ थोड़ी ॾे तो इन जे लाइ बि तकलीफ़ूं कयूं वाइज़ कया माण्हुनि खे पढ़ाई त माण्हू चवनि तॾो आलिम आहे तॾो मुफ्ती आहे फसोइब अला वजही व उल्किय फिन नार उन जे बूथ खे ॿधी जहन्नम जे बाह में उछलियो वेंदो वरी अल्लाह ताला हिकिड़े आलिम वॾेरे खे घुराईंदो वॾेरा हेॾे हरिया ज़माने में त घुमी पे गरीबनि खे बि धिका ॾियाई हेॾे जी गुज़ारो माल ॾिनो मई हा ॾिनी पैसा खज़ाना ॾिनी ख़र्च कई हा ख़र्च कयमि ॾाढा ख़ैरातूं कयमि अल्लाह चवंदो कूड़ थोड़ी सही रिवायत बुखारी शरीफ में पई आहे तो इन जे लाइ पे ख़र्च कयो ज़माने वारा चवनि त सखी आहे खुदा रियाकारी खां बचाए अमल दे सुहिणे हबीब जा दीवानो बिलाल साईं के नबी से ज़ियारत कराई फरमायो बिलाल असां जी सिक कान लगंदी थई छा चए तो सुणा तो जे सिक जे करे त छॾे आयुसि निंड मां उथी पियो अखियुनि में लुड़क के पुछो बिलाल छाला पियो रोई तो दिल वयो दिल पर खसी मां जा कया रोई पियो दिल वयो दिल पर खसी मां जा कया को नथो को गस दसी मां जा कया साईं मारियो मुखे मयारुल मुहिब जे थो मुखा राणू रुसी मां जा कया बिलाल मदीने आयो अञा मदीने जे बाईपास ते पहुतो मदीने जा नंढड़ा नंढड़ा ॿार हज़रत बिलाल ते जो नज़र पिन सिधो फका पंहिंजे जी जलमारुनि जे झोलनि में चबड़ी रोई चल पिया अम्मा जॾहिं मदीने जो साईं वियो हो बिलाल बि वियो हो अॼु बिलाल मोटियो आहे अञा मदीने जा साईं कोन आया आहिनि मारुनि जे अखियुनि में पाणी आहे उहे बि मदीने जे साईं खे यादि पियूं कर छो त नंढड़नि ॿारनि सां सरकार जो प्यार आहे औरतुनि खे बि पाण भाईंदा हुआ अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद में थो फरमाए फरमाइतो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फइन तवल्लौ फकुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल
रब्बुल अर्शिल अज़ीम। सुभान अल्लाह सुभान उम्मत दे मेहरबान नबिया बिलाल सिदो मदीने जे मीर जे मज़ारते अखिन में रोक लगा पिया साईं खे याद करे रोई पियो। माण्हुनि मदीने जी जो बिलाल बांग त ॿुधावा साईं वारी चए तो सुना न जलीलुल क़द्र सहाबी पिया चवनि चए तो न चयो ईअं बांग कोन ॾींदो वञो इमाम हसन हुसैन खे वठी अचो। इमाम हसन हुसैन असांजा इमाम असीं उन्हनि जा ग़ुलाम असांजी त सहाबी सां मोहबत अहल बैत सां असां उन्हनि जी मोहबत करण वारा ग़ुलाम इमाम हसन हुसैन आया बिलाल बांगरे चई थी मां त ॿियनि खे जवाब ॾिनुमि अव्हां खे जवाब कीअं हाज़िर साईं बांग ॾियां थो बांग ॾिनई अशहदु अन्न मुहम्मद ते पहुतो अखियुनि में लुड़क किरी पियो होश आयो पुछो थी यार अॻे जॾहिं नालो खणंदो हुअसि सरकार जो चेहरो साम्हूं हूंदो हो अॼु साईं न हुया याद आया तॾहिं मूं रुनो आहे। मुंहिंजी अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं सहाबी हयात हुआ त उन्हनि जी इहा चाहत हुई असांजो नबी गॾु हुजे क़यामत में बि गॾु। हाणे गॾु सिर्फ़ उन्हनि लाइ न खुदा जे क़ुरान जो हुकुम आम आहे। अल्लाह ताला फरमायो बसि हिकिड़ो कमु करणो पवंदो आहे कहिड़ो कमु मुंहिंजो चयो मञो मुंहिंजे रसूल जो चयो मञो वली वली थींदो ई तॾहिं अचो तव्हांखे मां सरकार जी हदीस ॿुधायां पर सभई सलात शरीफ़ पढ़ो त पोइ हदीस पढ़ंदुसि का बि ज़ुबान ख़ामोश न रही सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि ॾाढा पढ़ो ई मूवी में भरजे भई त पोइ यादगिरी अथव सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल। बिस्मिल्लाह। अजीज दोस्तों हदीस कुदसी में मुझे महबूब जी पाक ज़ुबान मां खुदा जो फरमान ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अहबब्तुहु फ़इज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिही व बसरहु अल्लज़ी यबसुरु बिही व यदहु अल्लती यब्तिशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा व फ़ी रिवायतिन व लिसानहु अल्लज़ी यतकल्लमु बिही। अल्लाह तो जिन मुझो वली किथी दो नफली इबादत के जरिए। हाँ नफली इबादत जाके चइबो आहे 5 वक्त नमाज फर्ज़ आहे इहा हुई पढ़णी आहे असांखे। रमज़ान शरीफ़ जा 30 या 29 रोज़ा फर्ज़ 52 तोला चांदी जेतिरा पैसा अथसि कर्ज़ बि कोन्हेसि क़ुरान थो चए कुलिल अफ़्व अफ़्व चइबो आहे जेका ज़ाइद शइ हुजे ख़र्च खां ऐं कर्ज़ खां आजो हुजे 52 तोला चांदीअ जेतिरा पैसा अथसि साल फ्री अचे उन ते 40% ज़कात वाजिब फर्ज़। ज़िंदगीअ में हिकिड़ो भेरो हज करण फर्ज़ हिकिड़ो भेरो। बाक़ी नफली इबादत नफली नमाज़ूं नफली रोज़ा नफली खैरातूं नफली हज कुरान जी तिलावत इन्हनि कमनि जे ज़रिए अल्लाह जो हबीब थो चवे रब थो चवे फर्ज़ शयूं त हूअं ई लाज़िम अथसि पर ए नफली नमाज़ूं पढ़ंदो रहंदो नफली रोज़ा रखंदो रहंदो नफली खैरातूं ॾींदो रहंदो नफली हज कंदो रहंदो उमरा कंदो रहंदो मां रब करीम जे वेझो थी वेंदो उहो एतिरो त वेझो थींदो
जो रब उन बंदे के पंहिंजो महबूब बणाई दो आया जरा मां महबूब बणाई दो आया पोइ मां रब उन जा कन थी दो आया जैसा बुधंदो आ अखियूं थी दो आया जैसा ॾिसंदो आ हथ थी दो आया जैसा पकड़ी दो आ पैर थी दो आया जैसा हलंदो आ हिकड़ी रिवायत में आ त वलीअ जी ज़ुबान पंजदो आया जैसा ॻाल्हाईंदो आ अब आलमन का पुछो उसूल फिक़्ह जे लिहाज़ सां हक़ीक़त जॾहिं मुतासरा हूंदी आ या महजूरा हूंदी आ मजाज ॾे वञणो पवंदो अल्लाह अखियूं कीअं थींदो हेॾे तवजो कजो अल्लाह कन कीअं थींदो अल्लाह हथ कीअं थींदो अल्लाह पेर कीअं थींदो पर वलीअ जे अखियुनि में कननि में अहिड़ा त पावर पैदा थींदा जो वली वेठो त बगदाद में हूंदो आ मुरीद पंहिंजे खे ॾिसंदो बि आहे जे सॾ करे त वली मुरीद जे सॾ ते पहुचंदो बि आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे दस्तगीर भेज दस्तगीर हथ मथे खणी जो भेज दस्तगीर सोने दस्तगीर जा गुलाम हो जो अकीदो कुरान हदीस में साबित है फारमी जेके निकता हन उन्हनि खे चो त चाचा ये हदीस नासरुद्दीन अलबानी अहले हदीस मञींदा अथस उन खुद बुखारी जी तखरीज करे चयो या हदीस सही आ माना इन मां दलील वठी सघजे तूं चईस रब अखियूं के थींदो रब कन के थींदो रब पेर के थींदो रब हथ के थींदो रब ज़ुबान के थींदो दादू वारो अल्लामा फखरुद्दीन राज़ी जहिड़ो आलम थो लिखे जॾहिं वली इबादत कंदो रहंदो आहे पोइ हुनजी ज़ुबान अखियुनि कननि हथनि पेरनि में ख़ुदा जे तरफ़ां पावर पैदा थींदा दस्तगीर बादशाह पीर वज़ू पियो करे अला वज़ू छा कबो आहे माना निमाज़ी आहे न ऐं जेके चवंदा सारी दिलि साफ़ अथई बसि निमाज़ माप आहे नबी सही पंहिंजी ज़िंदगी में निमाज़ हिकिड़ी कान छॾी आहे अली सही बि बेनिमाज़ी न आहे हर वली निमाज़ी आहे दस्तगीर वज़ू पियो करे वज़ू कंदे कंदे ओचितो पंहिंजी जुती मुबारक लाथो जुती लाइ हीअं उछलियो तेज जुती जो भई जमात वारा हैरान के जुरत नथी जो पुछे कुछ ॾींहं खां बाद में हिकिड़ो मर्द हिकिड़ी माई जुती खयो पिया अचनि कलीफ़न जुती सुञाती जुती असांजे मुर्शिद जी चई तव्हांजो मुर्शिद आहे त असांजो बि मुर्शिद आहे तव्हांजो पीर आहे त असांजो बि पीर आहे तव्हां वटि जुती कीअं आई चए थो हीअ मुंहिंजी ज़ाल हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ ॾे वञे पई रस्ते में वींदे वींदे हिकिड़ो लोफर छोरो बुराईअ जे इरादे सां हिन जे पोयां लॻो हीअ शरीफ़ औरत दिल में सोची हाणे मुंहिंजी इज़त जी ॻाल्हि आहे छा कयां अखियुनि में लुड़क आया पोइ ख़्याल पैदा थियो चए थी पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादिला दरगाह जा खावंद जा खलील असनी हिनी आहियां वारबील वसील दाता मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा अजब दस्तगीर आए असां वारा माण्हू सर के कना दस्तगीर हिकिड़ी अख खुली पे हिकिड़ी बंद ये तो कम कोन थींदो बाजा पीर अरे अखियूं पोयूं बंद कर कंध हेठ करे ऐं चओ मीरा शाह मदद कर मां चई थो वञे तूं चइजां न
रश में न खुशू खुजू सा अदब सा फरमाए तो मीरा शाह मदद कर ना सुनी दादी अही अब्दुल लतीफ जो वारे वा भिटाई हारे करी कब्जो भिटाई ते भली कयो थन पर भिटाई सुनिया आही अब्दुल लतीफ जो हसनी तो हादी बादशाह बगदादी कर कमाल मुरीद दे कब्जे सा जे शे थे तो फलस्तीन दे कब्जो कयो थन तो फलस्तीन इस्राइल हक दे आजा दारा शुरू था सही मदीने में वञो होते ही अरे होते रंगा सही मदीने में वञो वेठा वो ये फलस्तीन में इस्राइल वेठो आ वो ता इस्राइल के कदे चंदो इहो अजीब मंतिका ये न है हक ते हुआ जैसा कुरान हक ते हुआ जैसा हदीस हक ते हुआ जे वट दलील ता जो गयो दलील सा भरल है ना के केड़ी परवाह पीर मजा बादशाह जीलानी जनाब साईं मूसा खौसन असा जी सिंधी में चंदन खोसन मन अरे घणो खोस न ता वडा चंदा रे कोन चन खोस मन जे को घणो अजा इकड़ा माण्हू न ॼारी पियारंदा बड़ 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 उन खे छा चयो खोस न फरमाए तो मूसा खौसन खारजी से था खर खराब सुनिए स्वालिय सडड़ा अजी गौस गुलाब समदानी खिताब कर कमार मुरीद दे उलमा ये सड गया देर न थी इकड़ी जुती आई जट मरती जमीन ते क्यों माई मुआरी उठी जुती खई ऐ सुनिया ते जुती बेके जी नहीं दस्तगीर जिया तो दस्तगीर जो मुझो मुरीद के चुगल खोर का डिगी न फइन्नी अज़ूम कातिल इंदल क़िताली जंग थी दी तो जो दुश्मन केतरो ताकतवर हुजे पर मुझे दामन में हथ हुजे मां सदुल बारे में मनकबत छाई ॾाढी मशहूर थी आ ताके ॿुधायां सिंध हिरद अरब अजम गौस जो थमनिल कदम साईं मावे उन ये जो गुलाम ताम चो सिंध हिरद अरब अजम गौस जो थमनिल कदम साईं मावे उन ये जो गुलाम मावे उन ये जो गुलाम मावे उन ये जो गुलाम सरदार वलियल जो दस्तगीर पीरे पीरा मीरे मीरा तभिन जो अमीर रखम दो असा जो भरम आयो द लाइक कोन पर रखम दो असा जो भरम तींदो असा ते विकरम साईं वावे उलिये जो गुलाम मुरीदन ते करम आवडो नथो ॾिसे सभो जॾो मां मौलवी माण्हू आहे जेकर ॾिसंदुसि को सघो माण्हू आहे अमीर पैसे वारो त चवंदुसि साईं बिस्मिल्लाह कला चयो अचो अचो साईं गरीब हूंदो असांजी पंहिंजी मेयार थी वई आहे ख़राबियूं त आहिनि बयान कबियूं न पर बादशाह पीर हो पीर आहे जो ॾींहं कोन ॾिसंदो त मुंहिंजो मुरीद सभो आहे अमीर आहे गरीब आहे मुरीदनि ते करम आवडो नथो ॾिसे सघो आहे जॾो पोइ छोर चवंदो खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म साईं मां बे उन्हीअ जो गुलाम आ डाहिरी उबैदुल्लाह अर्ज़दार
उन साथी दो इते होते मददगार संदुस्मा संदुन हरम मोला आए बागे इरम ईरान में एकड़ो बाग आ यो लफ्ज़ दाबो बागे इरम छाए ईरान में एकड़ो बाग आ जेके चवंदा बागे इरम जॾहिं कंहिं बि जगह के खूबसूरती से तशबीह दी ये जगह वाचे आ त उनके छा चवन बागे इरम मां छा तो चवन जेको गौसे आजम जो हरम आ यो मोला बागा जिसम दुस्मा संदुन हरम मोला आहे बागे इरम साईं मावे उन्हें जो गुलाम अल्लाह जी कामिल वली जी असा जी पढ़ाई में एकड़ो भरा वेचो हर साल हर महीने यारी कबो आ बारी रात कबो आ बारी रात एकड़े दे मोजो जक्सो रखियो मां वेस मुखी जी मां बारी कंदो हर महीने एकड़ो दुकान खां वठंदो आया सामान वो दुकान वारो वरी थोरो यो कटड़ू ओ यो कटड़ू वट जो मां विस्त मुखी जी अरे चला वाला हर महीने कड़ी झंझट कयो थई वठ वठा लगी पई थई मुझे मां गौसे आजम जी यारी कंदो आ हां यारी कंदो ही क्या यारी कंदो आ औलाद घणो थई जी औलाद एकड़ी न्याणी आ 12 साल थी विया वरी औलाद कान थी आ हाणे हुनखे वचू मिलियो यारियूं त ॾाढियूं थो करी औलाद थे ही कोन्हो अजर डॉक्टर ने जवाब दे छड़ियो यारियूं छड न यारी छड त औलाद थी जे मुखे दिल में और तानो है घर आयस रुनो रोई रोई सुतुस ख्वाब में निहारिया साईं मथा बीठा पाण फरमायो अरे दरवेश घणा साल मुझी यारी कई थई साईं 12 साल थी विया कदे ज़ियारत कराई मई न मुखे खबर आ त तू मुझी यारी कदोई पर मु तो के ज़ियारत कान कराई पर मां पंहिंजे मुरीदन ते ताना कोन सकदो आ सुभान अल्लाह तो के तानो आयो तस आज़ी तानो आयो तस औलाद कोन थई पुट कोन थई उठी हेर वञ न खेचो दस्तगीर थो चे हिन साल पुट ॼमंदो ऐं हिन साल मां मदीने में वेंदुस जे मां उथस पर दिल में मुखे डप हो वॾेरो माण्हू आहे विढ़े न वरी सुतुस वरी पाण आया रोती न साईं अमीर आहे पर अमीर त छा थी पियो मां तूं को निधण को ही छा जे ते दस्तगीर जो हथ हूंदो उन निधण को हूंदो आहे ॻाल्हायो तूं निधण को ही छा उथी टकर में वञी चईस रात जे टेम ते वञी चयो मास बादशाह पीर जो जे पुट ॼमंदी हल हल ज़ाल तुआरी त डॉक्टर जवाब नी कीअं पुट ॼमंदी अल्लामा रूमी तो चवे गुफ्तगे गुफ्तए अल्लाह बुवत करते अज हल्कू में अब्दुल्ला बुवत आई किसी पुट मुखे दिखाई थी पुट आई जो नखे भी दिखायूं तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर वही भी जगह ते फरमाई तो इन्नमा अमरुहु इदा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून के बादशाह पीर जी यारी कन था न इंशाअल्लाह ताला उन्हनि जा बि असांजी वॾा वॾा नेट ते बि ॾिठो नी पर कराची में वॾा वॾा अमीर ताजर माण्हू चवनि था त साईं असीं ग़रीब हुआसीं पर असांजी आदत हुई हर महीने यारी शरीफ़ कयूं था उन यारी शरीफ़ जी बरकत सां अलाह असांखे नवाज़ियो आहे हिकिड़ो वॾेरो ओ मिलियो चयईं असांजी ॾाॾी हूंदी हुई पोइ हा ॾाॾी छा कंदी हुई पोरियूं क़ुरानी अक़ीदे जूं फकियूं हूंदियूं आहिनि हिकिड़ो डॿो ॾिसंदी हुई भलो सको मतारो उन ते अची हथ रखंदी दस्तगीर जी यारी कंदासीं जी ग़रीब हुआसीं
और दादी जे दुआ सां दस्तगीर जे दुआ सां अल्लाह नवाज़ियो आ। सो हाणे तव्हां दादू वारनि बि यारी कई आहे, मीलाद कयो अथव, हाणे तव्हांखे छॾियूं था अलाह को बरकतूं ई बरकतूं अथव। ॿिन्ही जहान में आबाद इशार साईं सैयद खुर्शीद शाह चयो त हिकिड़ो शेर आहे आला हज़रत जो तव्हां पढ़ंदा आहियो, इहो ॿुधाइजो। माशाअल्लाह साईं दातर नु आयो आहे न। करो तेरे नाम पे जा फिदा, न बस एक जा दो जहां फिदा। आला हज़रत जने टक्कर आयो न बद मज़हब सां त माण्हुनि चयो साईं तूं अकेलो मौलवी होॾे राज है न जिहानी बि चवंदा घणा माण्हू साईं तव्हां अकेला माण्हू साईं छॾियो तव्हां फ़क़ीर माण्हू साईं छॾियो तव्हां ते असरु पवंदो। आला हज़रत खे बि ईअं पिया चवनि जी चुप करूं तेरे नाम पे जा फिदा, साईं न बसे के जा दो जहां फिदा, कर जी जहां से ना भरा, करूं क्या करोड़ों जहां नहीं। बोले मां हिकिड़ो ख़ाफ़िज़ सां तकरीर पियो कयां, आला हज़रत जो हिकिड़ो शेर पियो पढ़ा, इहो तव्हांखे भला ॿुधाए छॾियां। अलाए चओ त सुभाणे अलाह त ॿुधायो त बुरा त बसि केड़ो पे शेर पढ़ियो निंड में ॿ टे दफ़ा पढ़ी विच। केड़ो मालिक है खजाने कुदरत के, जो जिसको चाहे दे डाले। मां जहिड़ा ॻाल्हाई था उन्हनि जो कर्म आहे न। मालिक है खजाने कुदरत के, जो जिसको चाहे दे डाले। अरे दी खुल्द जनाबे रबिया को, बिगड़ी लाखों की बनाई है। अल्लाह मसल के अहले सुन्नत के पक्को रखे वे, कचरा न थियो। यार सदाए हर को जानी जुबानी, आहे आसानी कम पिए, यार सा यारी सिधी रखंदो इंशाअल्लाह छॾींदव कोन। अकेला न हिते बि संभालींदव, क़यामत जे ॾियारे सरकार चवंदा ॿियो अथव मुंहिंजे दादू वारो मुजाहिद वठी जोस त ज़ियारत करायांसि। हिते 60 साल 70 साल कब्र ई क़यामत में बि जे महिरबानी चाही थो त मदीने जे दीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो पक्को मुजाहिद आले सुन्नत जो थी जिंदगी गुजारी दे इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार। साईं थी दी मदीने जो सरदार, जेको गरीबन जो गमखार। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं असां जो पेश इमामत करे थो ऐं छा तयारी अथसि शीयन सां यारी अथसि, हुनजे पोयां निमाज़ थींदी या न थींदी। हाणे तव्हांखे सभु ख़बर आहे कोन थींदी निमाज़। शीयन सां यारी छो थो रखे, छो त बद मज़हब सां यारी न रखे न। छो थो यारी रखे शीय सां? शीयो त गुस्ताख़ आहे, सिधी ॻाल्हि आहे। हुननि गुस्ताखियूं तव्हां पढ़ो, मां हाणे हुकूमत जो असांखे ख़्यालु थिए थो न त किताब खणी गुस्ताखियूं ॿुधायां, पर चिड़ियो था पवनि। छा कयूं? नाराज़ था थी पवनि साईं। कावड़ी लफुटनि वा तव्हांजा किताब लिखी ॾियां, अहिड़ो किन कयो तुंहिंजो तई ॿुधो। मां त 2 टिनि आलमनि खे चयो त बयानु कयो, ख़बर पई अवाम नास खे त अहल बैत जा महबती आहिनि या गुस्ताख़ आहिनि। जेके गुस्ताख़ आहिनि यारी, यारी माना छा? यारी माना हुनजी मददगारी थो करे, साथ थो ॾे, तारा थो मिलाए। पोइ मुनाफ़िक़ हुन सां हुनजे पोयां निमाज़ न पढ़ो। हा मुफ्ती साहब उबैदुल्लाह दारी साहब अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजो कर्ज़ आहे त महिरबानी करे असांखे हुनजा पेश इमाम साहब जी ॾाढ़ी त पासा मुठ खां घटि अथसि। सभु मसला पासा केतिरा अथसि? मुठ खां घटि अथसि। तव्हां चओ त हेतिरी रखी छा वॾी मुठ जी? तव्हां मुठ विझीसि, हितां कान्हेसि न, त पोइ हितां मुठ न आयसि त पोइ हुनजे पोयां न पढ़बी। इहो मसलो मशहूरु आहे, अॻे दफ़े दादू में ॿुधायो। हाँ हर दफे तू कराई जा चुको। साईं पेशमा टोपी पाए नमाज पढ़े तो, नमाज थे या थे नस्ता। साईं मशहूर शरीफ वाले बुजुर्ग फतावा कासमिया में लिखियो आ त जेकॾहिं तो
तो पीसा पढ़ाए तो तब नमाज थी भी थी पर बेहतर ही बात इमाम मथी चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चो इमाम आद पेशवा मां त पोइ पट को मथे साईं मुफ्ती साहब तव्हां जी मस्जिद में मौजूद आहियो सभु मसला आहिनि मस्जिद में मौजूद आहिनि माशाअल्लाह और मस्जिद वारो यानी ही बोली त बाबा ॼाणो पाण में बहरहाल पाण में आयो ये मसला एतिरा वॾा बि कोन्हे की असांजा माण्हू घणा वरी मौलवीअ खे सुवाल लिखी त जेको शरई मसलो आहे ॿुधाइणो पवंदो शरई मसलो वाज़े आहे अल्लाह ताला ख़ैर फरमाए तंहिं करे कोशिश कयो त उन ते अमल करण जी व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू दुआ करो जन डाउन कयो सही एक मसला पेशमान दिला क्या भला जमायती ताजी दाढ़ी कूड़े दी बिहन